नाज़रीन, करमपुर वारे इलाइक़े में अगवा वाक़े की अहम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर भरिसां शबीराबाद करमपुर थाणे जी हद ॻोठ ॾियाणी वारे इलाइक़े ॾियाणी मंगसी लिंक रोड तां ठुल करमपुर रूट ते हलंदड़ मरी बस के नामालूम हथियारबंदनि लख साह वारे देरे वटां अॻु ॾेई बस मथां फायरिंग करे ड्राइवर सरदार उर्फ मुचू कंदराणी ऐं क्लीनर खे हथियारबंदनि पारां मुबैना अगवा करण जा इतला आहिनि। हथियारबंद मुग़िन खे नामालूम हंधि खणी फ़रार थी विया। इतला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची हथियारबंदनि जे पेरे पोयां रवानी आहे। ॿिए तरफ़ वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो जॾहिं त अगवा वाक़े सबबि इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। नाज़रीन, करमपुर मां अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर शबीराबाद थाणे जी हद मां नामालूम हथियारबंद बस ड्राइवर ऐं क्लीनर खे अगवा करे नामालूम हंधि खणी फ़रार थी विया आहिनि। आगाहरण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।